NNTV News। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो होस्ट दिलदार अली बलाल। अॼु जो महिमान असांजो आहे वुमेन प्रोटेक्शन सेल एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऐं ह्यूमन राइट्स एक्टिविटीज़ मैडम मारवी अहवान साहिबा असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं था। मैडम अस्सलाम वालेकुम, तव्हांखे वेलकम चऊं था असां महबूब टाइम नेटवर्क में अचण ते। थैंक यू मैडम। तव्हांजो जेको वुमेन प्रोटेक्शन सेल आहे उन जो छा फंक्शन आहे? अच्छा, वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल सिंध पुलिस सां गॾु असां कमु करे रहिया आहियूं। 2016 खां वठी करे कंसल्टेशन मीटिंग्स थियूं। सॼा जेके असांजे स्टेक होल्डर्स आहिनि सोसाइटी जा, उन में लॉयर्स थी विया, मीडिया पर्सन्स थी विया ऐं डिफरेंट ॿिया कमु कंदड़ माण्हू इंसानी हुकूक जे लाइ, उन्हनि सां मीटिंग्स करे इहो सोचियो वियो, ॻाल्हायो वियो कि जेको सिंध पुलिस डिपार्टमेंट आहे, जॾहिं बि कंहिं ख़ातून के, औरत के, ॿार के को बि क्राइम थींदो उन्हनि जे अगेंस्ट का, उन्हनि खे तकलीफ़ थींदी त हर माण्हू खे ख़बर आहे कि पुलिस वटि वञिणो आहे। लेकिन असांजी औरतूं, असांजो मुआशिरो, फैमिलीज़ उहे थोरो सो ख़ौफ़ खाईंदा आहिनि कि असां थाणे वेंदासीं त असां घणा हरास न थी वञूं, ऐं जेके थाणेदार मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि में घणो करे असांखे इहो ई नज़र ईंदो आहे कि सेंसिटाइज़ न हूंदा आहिनि सही नमूने उन्हनि केसिस के जेके औरतुनि ऐं ॿारनि सां रिलेटेड आहिनि सही डील। 2016-17 में जॾहिं असां कंसल्टेशन मीटिंग्स कयूं, असां इहो महसूसु कयो कि न पिया थियनि। का अहिड़ी चइबो आहे न कि औरत दोस्त जॻह, वुमेन फ्रेंडली हिकिड़ी स्पेस असांखे क्रिएट करणी हुई। पोइ असां सभिनी खां पहिरीं त मां IG सिंध ऐं सिंध पुलिस जी तमामु घणी हिते शुक्रगुज़ार आहियां कि उन्हनि असांजे मथां भरोसो कयो ऐं असांखे मौक़ो ॾिनो कि असां सिंध पुलिस जे अंदरि पुलिस सां गॾु मिली करे हिकिड़ो अहिड़ो इदारो, हिकिड़ो अहिड़ो स्पेस क्रिएट करे सघूं जिते औरतूं ऐं ॿारड़ा अचनि, उन्हनि जी ॿुधी वञे, जेके इशूज़ आहिनि उन्हनि सां उहे ईज़िली उते ॿुधाए सघनि, ऐं जेके बि उन जे लाइ बहितर पुलिस एक्शन थी वियो, लीगल एड थी वई, क़ानूनी मदद जंहिं बि तरह जी, उनखे प्रॉपर नमूने ॾिनी वञे। त 2016 में कंसल्टेशन मीटिंग्स वग़ैरह हलियूं। उन खां पोइ 2017 में जेको पहिरियों ऑफिस हो उहो DIG हैदराबाद शहबाज़ बिल्डिंग में वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल जे नाले सां स्टार्ट थियो, जेके असांजे IG साहबु उन टाइम में ED ख्वाजा साहबु हुया, उन्हनि इन जो इफ़्तिदा कयो। उन खां पोइ असांजा जेको आहे IG सैयद कलीम इमाम साहबु, उन्हनि वरी इन आइडिया जे हवाले सां असां उन्हनि खे जेके पोइ आस्ते आस्ते असां वधाया, सखर में बि वुमेन प्रोटेक्शन सेल जे मॉडल खे रेप्लिकेट कयोसीं। पोइ उन्हनि काफ़ी उन में असांजी मदद कई सॼे सिंध में इन कॉन्सेप्ट खे वधाइण जे लाइ। ऐं हींअर असांजा IG साहब जेके मुश्ताक महर साहब आहिनि, उहे इन सॼे वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल जे हवाले सां घणियूं ट्रेनिंग्स, सॉफ्टवेयर जेको आहे ठाराइनि पिया ऐं घणो इनखे अञा एडवांसमेंट जी तरफ़ वठी पिया अचनि। ऐं मां जेके बि अञा ताईं जी असांजी प्रोग्रेस रही आहे उहो बि तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। 10,500 ख़वातीन असांजे सेंटर्स ते अञा ताईं अची चुकियूं आहिनि। असांजी जेकी वुमेन पुलिस अहलकार आहिनि उहे ई उन्हनि केसनि खे ॿुधंदियूं आहिनि, उहे ई डील कंदियूं आहिनि, जिन्हनि खे असां डिफरेंट ट्रेनिंग्स, तरबियती अमल हूंदा आहिनि उन्हनि मां गुज़रंदियूं आहिनि। उन खां पोइ उहे उन्हनि खे डील कंदियूं आहिनि। ऐं असांजो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे कि असांजी औरत सभिनी खां पहिरीं जेको मक़सदु आहे असांजो उहो रिपोर्ट करे, छो जो अनरिपोर्टेड केसिस एॾा घणा आहिनि। घरनि जे अंदरि छा पियो थिए, तशद्दुद पियो थिए, उनखे बर्दाश्त पियूं कनि, अवेयरनेस न आहे असांजी भेणुनि खे। त असांजी जेकी टीम्स आहिनि उन्हनि वटि ईअं हूंदो आहे कि ख़वातीन ईंदियूं आहिनि, पंहिंजा मसइला ॿुधाईंदियूं आहिनि, सॼो प्रोसेस अमल सम्झंदियूं आहिनि, पोइ रिपोर्ट कंदियूं आहिनि। त काइंड ऑफ असांजी टीम्स, पुलिस अहलकार उन्हनि खे मोटिवेट बि करे रहिया आहिनि कि इन मसइले जो इहो कानून 2013 जो डोमेस्टिक वायलेंस लॉ आहे, ऑनर किलिंग जो लॉ आहे, उन जे अलावा प्रॉपर्टी जा औरतुनि खे मसइला थींदा आहिनि, उन्हनि खे हिसो कोन मिलंदो आहे, उन जो लॉ मौजूदु आहे। त जेकी टीम्स आहिनि उहे इन तौरु तयारु आहिनि कि का बि ख़ातून या को ॿार जो मसइलो, ऐं ख्वाजा सिरा जी बि मां हिते ॻाल्हि करणु चाहींदमि, जेकी टी जिन्स आहे जंहिंखे तमामु घणो इग्नोर कयो वेंदो आहे, जिन्हनि जे मसइलनि खे कॾहिं इंसानी मसइलो न सम्झो वेंदो आहे। असांजी टीम्स वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल्स में जेके शी मेल्स आहिनि
उहे ख्वाजा सिरा जेके पंहिंजे पाण खे औरतुनि जेको आहे शी था चवनि ऐं औरतुनि जे हुन में अचनि था, त उन्हनि खे उन्हनि जा जेके मसइला आहिनि वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल्स वटि असां वटि ईंदा आहिनि। असांजे हैदराबाद ऑफिस में 3 खां 4 असांखे अञा ताईं केसिस रिसीव थिया आहिनि। खणी अञा उन्हनि में अवेयरनेस न आहे, उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। काफ़ी मसइला जेके औरतुनि जा थींदा आहिनि, उहे औरतूं वीचारियूं घरनि में हूंदियूं आहिनि, के ॾिसो घरनि में कमकार करियूं थियूं, उहे तशदुद जो शिकार थियनि थियूं, पर उहे पुलिस वटि वञनि थियूं त उन्हनि खे कोई इंसाफ़ नथो मिले। पोइ उहे तव्हां वटि कहिड़े हवाले सां तव्हां वटि पहुची सघनि थियूं? अच्छा, हाणे जेको कंप्लेन करण जो तरीक़ेकार आहे उहो त उहो ई आहे जेको सभिनी इदारनि जो सेल्स जो हूंदो आहे। असांजा बि हेल्पलाइन नंबर्स आहिनि, सोशल मीडिया ते बि असां मौजूदु आहियूं, ऐं जेको असांजो मॉडल आहे न कि किथे किथे हूंदो, उहो तरीक़ो अहिड़ो ठहियलु आहे कि हर DIG ऑफिस, हर एडिशनल IGP ऑफिस, हर SSP ऑफिस में मौजूदु हूंदो। त हाणे जंहिं बि ज़िले जी ख़ातून खे कोई बि मसइलो आहे त उहो उन पंहिंजे ज़िले जे SSP ऑफिस में वञी करे वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल जी टीम सां मिली सघे थी। उन कराची जे 3 ज़ोन्स में थाणो मौजूदु आहे, असांजो दादू में थाणो आहे। त ईअं जिते जिते थाणा आहिनि त जेके सेल आहिनि उहे उन थाणे सां कनेक्टेड आहिनि। जॾहिं बि का औरत अगरि थाणे वञण खां घबराए थी, छो जो थाणे जो नालो ई अहिड़ो असांजे मुआशरे में थी वियो आहे कि अगरि औरत दर लंघियो त सॼे ख़ानदान जो पटको लाहे छॾे। इन तरह जी हिकिड़ी बीमार सोच आहे। त असांजो इहो ई मक़सदु आहे कि अगरि थाणे जे माहौल में नथी वञणु चाहे त उहा ख़ातून ऑफिस में अची वञे, सेल्स में अची वञे, कम से कम उहो रिपोर्ट करे ताकी उनखे ॿुधायो वञे कि क़ानूनी प्रोसेस छा आहे, मदद छा आहे। ज़रूरी न आहे कि को एक्सट्रीम नेचर जा ही हर वक़्तु केसिस ईंदा हुजनि। हल्की फुल्की नोक झोक, घरेलू झगड़ा या कि मुड़ुस तलाक जी धमकी ॾेई छॾी या अहिड़े क़िस्म जी नौइयत जा केसिस ईंदा आहिनि जिन्हनि में काउंसलिंग जी ज़रूरत पवंदी आहे। उन लाइ बि एक्सपर्ट्स असां वटि मौजूदु आहिनि। असांजी जेकी पुलिस एहलकार ख़वातीन आहिनि उहे तयारु आहिनि उन्हनि फैमिलीज़ खे काउंसलिंग करण जे लाइ। हाणे अगरि वधीक उनजी सीरियस नौइयत आहे, जीअं मथो फाड़े छॾियो आहे, असां वटि ख़वातीन ईंदियूं आहिनि पूरे जिस्म में ॾंडनि सां निशान आहिनि, सिगरेट सां साड़े उनखे टॉर्चर मायुनि खे कयो वेंदो आहे, अहिड़े नौइयत जा केस ईंदा आहिनि त फौरी तौर ते उन्हनि जी FIR कटाई वेंदी आहे थाणे जे अंदरि। FIR थाणो ई कटिजंदो आहे, उन खां पोइ टीम फॉलोअप कंदी रहंदी आहे। अक्सर ख़वातीन ईंदियूं आहिनि, एब्यूसिव रिलेशन जेको हूंदो आहे, हाणे उन्हनि खे इहो डपु हूंदो आहे कि अगरि मां पंहिंजे मूंखे जेको एब्यूज़ थो करे, घणो करे मर्द ई हूंदो आहे, औरतूं बि औरत ते तशदुद कंदियूं आहिनि। असां वटि अक्सर ससुनि जी शिकायतूं, अक्सर सौतेली माउनि जूं या ईअं सौतेले पीअरनि जूं, भाइरनि भेरनि जा मसइला इहे बि ईंदा आहिनि, लेकिन घणो करे हस्बैंड वाइफ जा इशूज़ जी तादाद घणी आहे। त ईअं अगरि ख़वातीन अचनि थियूं त उन्हनि खे इहो डपु हूंदो आहे कि मां इन रिलेशनशिप मां निकिरां कीअं, मूंखे घर मथां छित हली वेंदी, खाधो केरु मूंखे ॾींदो, पढ़ियल असांजी नियाणियुनि खे असां पढ़ायूं कोन था, नियाणियुनि खे इजाज़त नथा ॾियूं कमु करण जी, ॿाहिरि निकिरण जी। जॾहिं एतिरो असां डिपेंडेड करे छॾंदासीं उन नियाणी खे ॿियनि ते, ऐं उहो ॿियो अगरि एब्यूसर निकिरी अचे, तशदुद करण वारो निकिरी अचे, त हू कीअं पंहिंजी जान छॾाए उन मां। त अक्सर ख़वातीन हूंदियूं आहिनि जेके खुला या अहिड़े जेको आहे स्टेप्स जी तरफ़ वेंदियूं आहिनि जेको उन्हनि जो क़ानूनी हक़ आहे। त पोइ जेको असां कोशिशि कंदा आहियूं कि को हुनर उन्हनि खे सेखारण जी कोशिशि कयूं। कंहिं ऑर्गेनाइज़ेशन असां वटि आहिनि, उन्हनि सां कनेक्ट कराए छॾंदा आहियूं। सिलाई कढ़ाई थी वई, कोई ॿिया टेक्निकल स्किल्स थी विया, या जीअं SOS विलेज ऐं काफ़ी अहिड़ा इदारा आहिनि जेके औरतुनि खे नौकरी ॾींदा आहिनि, स्कूल्स थी विया, उन्हनि जा नंबर्स असां वटि आहिनि, उन्हनि सां कनेक्ट अगरि पढ़ियल लिखियल हूंदियूं आहिनि कराए छॾंदा आहियूं। त कोशिशि कंदा आहियूं कि सोशल तौर ते बि उन्हनि जी सपोर्ट कई वञे। साइकोलॉजिकल इशूज़, छो जो हिकिड़े ट्रॉमा में 14-14 साल शादी खे थी विया, 15-15 साल थी विया, ईअं जॾहिं अदियूं अचनि थियूं न त हू तमामु घणियूं हिकिड़ो इंसानु 14-15 साल ताईं हिकिड़ो तशदुद, गार गंद, धिकम धकी, ऐं अक्सर असां इहा ॻाल्हि ॿुधंदा आहियूं कि मूंखे घर मां ॿाहिरि कढी दरवाज़ो बंदि करे छॾंदो आहे। त इहो जेको अमल आहे, तव्हां सोचो अगरि ईअं हिकिड़े घर भाती सां माण्हू करे त हू काॾे वञे, हू कीअं उन जे अहसासात सां केॾी जेको आहे नाजाइज़ी थी थिए। त ऐं उनखे ख़बर बि न आहे कि इहो अमल ग़लति आहे ऐं मूंखे किथे वञी रिपोर्ट करणी आहे। त 14-14, 15-15 साल, 20-20 साल पुराणा शादियूं, उन में अहिड़ा मसइला थियनि था त भेणूं असां वटि अचनि थियूं त हाणे एॾे हिकिड़े ट्रॉमा में आहिनि हो,
एॾे वॾे अरसे ताईं। पोइ असां छा कंदा आहियूं कि उन्हनि खे साइकोलॉजिकल सपोर्ट जे हवाले सां उन में डॉक्टर शाहनवाज़ दल थी विया, असांजा कुझु वॉलंटियर्स आहिनि, दे आर एक्सपर्ट इन गिविंग साइकोलॉजिकल सपोर्ट। मां पाण विक्टम्स जी काउंसलिंग कंदी आहियां, रेप विक्टम्स जी, डोमेस्टिक वायलेंस विक्टम्स जी। पोइ उन्हनि खे उहा साइकोलॉजिकल सपोर्ट भी ॾिनी वञे थी। उन खां अलावा घणा मसइला इहे हूंदा आहिनि कि असांखे ॾाज वापसि वठी ॾियो, असांखे मेंटेनेंस मुड़ुस नथो ॾे, असांखां ॿारु खसण जी करे थो या ॿारु खसे हलियो थो वञे, असांखे डाइवोर्स वठणी आहे त ॿारनि जी कस्टडी खपे। त अहिड़ी नौइयत जा केसिस सिर्फ़ु कोर्ट डील थो करे सघे। कोई इदारो, कोई सेल, कोई पुलिस ईअं जेको आहे कंहिंखे नथी जेको आहे करे सघे कि बाबा तव्हां जी अॼु खां पोइ डाइवोर्स थी वई या तव्हांजो ॿारु हाणे हिन वटि रहंदो। इहे फ़ैसिला कोर्टूं कंदियूं आहिनि। त पोइ इन हवाले सां असांजी ख़वातीन खे इहो डपु हूंदो आहे कि केरु वकील कयूं, वरी उन वकील जूं फीसूं घणियूं हूंदियूं, अलाए वकील केतिरो टाइम लॻाए। त उन जे हवाले सां बि असां वटि लॉयर्स जी टीम आहे। जॾहिं ख़वातीन खे वकीलनि जी ज़रूरत पवंदी आहे त असांजा कुझु भाइर आहिनि, उहे फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि केसिस खे खणंदा आहिनि। लीगल एड सोसाइटी असां सां गॾु आहे, ॿियूं सोसाइटीज़ असां सां कनेक्टेड आहिनि जेके मुफ़्त में क़ानूनी मदद ॾींदा आहिनि। पोइ असां उन्हनि भेणुनि खे, उन्हनि ख़वातीन खे उन्हनि सां कनेक्टेड करे छॾंदा आहियूं। हाणे इन पंहिंजी ॻाल्हि खे वधाईंदे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदमि कि असां वटि साइबर क्राइम जा केसिस बि अक्सर रिपोर्ट थींदा आहिनि। हाणे साइबर क्राइम हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जंहिंखे पुलिस डील कंदी आहे ग्राउंड लेवल जे इशूज़ खे। पुलिस साइबर क्राइम के फेसबुक ते डिजिटल स्पेस में अगर कोई कंहिंखे हैरेस थो करे, अगर डिजिटल स्पेस में कोई कंहिंखे हार्म थो करे या कोई वायलेंस उते थिए थो, कंहिंखे डिफेम करण जी कोशिशि थो करे, त उनखे हाणे केरु आहे? हाणे इहो कंदी साइबर क्राइम FIA, जंहिंजे बारे में असांजी भेणुनि खे, फैमिलीज़ खे एतिरी ख़बर न हूंदी आहे अक्सर। त असां कोशिशि कंदा आहियूं कि पोइ उन्हनि खे उन जे इदारे जे बारे में, उन जे नंबर्स थी विया, उन जी टीम सां कनेक्ट करणु थी वियो, इन लाइ बि कयूं। त ओम्बड्समैन थी वियो, FIA थी वियो, वुकला थी विया। त चवण जो इहो मक़सदु आहे कि हिकिड़ो रेफरल मैकेनिज़म बि ठाहियलु आहे कि कोई ख़ातून कंहिं ॿिए नौइयत जो केस अगरि खणी अचे थी त उनखे जवाबु न ॾिनो वञे। छो जो अगरि जवाबु मिलियो हो, परेशान थी वई कि भई हाणे हे बि न हेल्प कंदा, ॿियो बि न कंदो, मां वञा काॾे, पोइ असांजी जेकी न्याणियूं आहिनि, भेणूं आहिनि, उहे पोइ सुसाइड जी तरफ़ ऐं इन्हनि तरफ़ वञण जी कोशिशि कंदियूं आहिनि। ऐं अनीला परमार ऐं अहिड़ा डिफरेंट केसिस आहिनि जेके ब्लैकमेल थियनि पियूं, उन्हनि खे ख़बर न हुई साइबर क्राइम वञिणो आहे या किथे वञिणो आहे, उन्हनि खे किथां जवाबु मिलियो त उहो इन एक्सट्रीम नौइयत जी तरफ़ हलियूं वयूं। त हिकिड़ो सिर्फ़ु पुलिस एक्शन काफ़ी न आहे, उन खां पोइ कोर्टनि में उन्हनि जा केस वञनि था, प्रॉपर वकील उन्हनि वटि हुजनि, असांजी सोसाइटी पंहिंजो किरदारु अदा करे उनखे हाईलाइट वाक्यनि खे कंदी रहे, जेकी फैमिली आहे उन सां कनेक्टेड रहे। इहे सभु शयूं आहिनि जेके हर इन केस में ज़रूरी आहिनि। अच्छा, प्रोटेक्शन सेल जे हवाले सां तव्हां कॾहिं जेको आहे सो का मुहिम वग़ैरह हलाई, जीअं कंहिं औरतुनि खे का ख़बर पइजे का प्रोटेक्शन सेल जेको आहे सो उहा मौजूदु आहे जिते असां वञी सघूं था, असांखे इंसाफ़ मिली सघे थो? अच्छा, मुहिम असां पंहिंजी तरफ़ां काफ़ी हलायूं था ऐं उन्हनि मुहिमनि जो हिसो इहो बि आहे कि अॼु असां तव्हांजे प्रोग्राम में वेठा आहियूं। छो जो मीडिया थी वई, वेब चैनल्स थी विया, असांजा माण्हू, भेणूं, फैमिलीज़, रेडियो पाकिस्तान, इलाही चकर असां उते प्रोग्राम्स रखिया आहिनि, अनाउंसमेंट कराई आहे। असांजो साल ॾेढ ताईं बाक़ाइदा कंप्लेन नंबर्स हलंदा रहिया आहिनि रेडियो पाकिस्तान में। ऐं उन जे अलावा जेके हिकिड़े त असांजी सिंधी चैनल्स थी विया, ॿिया असांजा नेशनल TV जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते बि डिफरेंट टॉक शोज़ आहिनि, प्रोग्राम्स आहिनि, उहे करे उन्हनि जे ज़रिए असां डिफरेंट सिंध TV ते, KTN ते बाक़ाइदा नंबर्स बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे टाइम ते हलाया आहिनि ताकी माण्हुनि खे ख़बर पए ऐं उहो मदद हासिलु करण जी कोशिशि करे सघनि। लेकिन इन होल मां इहो चवणु चाहींदमि कि पुलिस हर जॻह मौजूदु आहे। सेल थी वियो, पुलिस थाणो थी वियो, 15 जो नंबर थी वियो, असां कंप्लेन ज़रूरु कयूं। जेके पब्लिक आहे, असांजो इहो राइट आहे, इहो असांजो हक़ु आहे, इहो कंहिंखे असांखे ॿुधाइणु न खपे, इहो असांखे ख़बर हुजणु खपे कि मूंसां कोई मसइलो थिए थो, का नाजाइज़ी थिए थी, का नाहक़ थिए थो या ॿिए कंहिंसां थिए थो, मूंखे रिपोर्ट करिणो आहे। अच्छा, ताज़ो जेको आहे सो हींअर जेके मर्डर थिया, कुरतुल आहिनि, शैला शाह, इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? कुरतुलैन जे सभिनी खां पहिरीं त तमामु घणो ॾुख जो इज़हार कंदमि कि जेके औरतुनि जे ख़िलाफ़ु तशद्दुद ऐं या बर्बारियत वधंदी थी वञे,
इन खे असां सख़्तु लफ़्ज़नि में इन जी मज़म्मत था कयूं। हर दफ़ा औरत उहा ई निशानो थी ठहे, चाहे उहा माउ जी सूरत में हुजे, चाहे भेण जी सूरत में हुजे, चाहे ज़ाल जी सूरत में हुजे, चाहे धीअ जी सूरत में हुजे। त तमामु घणी तकलीफ़ ॾींदड़ इन वक़्तु सिचुएशन आहे। ऐं मूंखे इलाही अफ़सोस सां चवणो थो पए कि हैदराबाद में सभिनी खां वधीक केसिस इन्हनि ईंदड़ जेके ॾींहं आहिनि, इन्हनि में जेके गुज़िरियल ॾींहं आहिनि, इन्हनि में असां रोज़ु ॾिसूं पिया हिकिड़ो नओं वाक़ियो, हिकिड़ी नई सिचुएशन असांजे साम्हूं अचे थी। कुरतुलैन जे भाउ सनाउल्लाह अदा मूंसां कॉन्टेक्ट कयो हो जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो थियो उन ॾींहुं उन्हनि खे का ॾुखियाई पई थिए FIR कटिजण जी सूरत में। जीअं इहो वाक़ियो थियो असां हिन खे हाईलाइट कयो, जीअं इहो वाक़ियो थियो असां हिन जी मज़म्मत कई सख़्तु लफ़्ज़नि में, चाहे असांजे मीडिया जे भाइरनि असां सां ॻाल्हायो हुजे, चाहे असां डिफरेंट नेटवर्क्स जी मां हिसो आहियां, RRN नेटवर्क, असांजे UN वुमेन जा मेंबर्स या जेके बि आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी त उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कईसीं, उनखे हाईलाइट कयोसीं। नंबर 2 उनजी डिटेल्स मालूम कयोसीं, इंश्योर कयोसीं कि जेकी ॿी, छो जो असांखे इहे ई ॿुधण में आयो कि जेकी ॿी धुर आहे उहा तमामु घणी मज़बूत आहे पैसे जे तौर ते, पावर जे तौर ते, त असां इहो इंश्योर पिया कयूं कि इन केस जे मथां उनजो कोई असरु न थिए। उन खां पोइ अदा सनाउल्लाह कॉन्टेक्ट कयो त उन साॻी ॻाल्हि कई कि मूंखे ॾुखियाई थी थिए FIR जे हवाले सां। पोइ इन में जेको रोल आहे उहो असांजी DIG हैदराबाद शर्जील खरल साहब, असांजा जेके SSP सलाम शेख आहिनि, उन्हनि जो तमामु घणो सुठो रिस्पॉन्स रहियो, हाई रिस्पॉन्स, कि उन्हनि सां जीअं ई ॻाल्हायो वियो, ॿुधायो वियो कि थाणे लेवल ते इहो मसइलो थिए थो, उन्हनि सां फ़ौरन उन्हनि डायरेक्शन्स ॾिनियूं ऐं जंहिं तौरु जेकी फैमिली हुई उन पाण FIR पाण कराई। उन खां पोइ हाणे केस इहो आहे कोर्ट में। अॼु बि मुंहिंजी अदा सनाउल्लाह सां ॻाल्हि ॿोल थी, ईद जे ॾिहाड़े बि मां उन्हनि जे ॿारनि सां मिलणु वई हुयमि इंसानी तौर ते, छो जो हिकिड़े घर में सिर्फ़ु हिकिड़ी कुरतुलैन नाहे हली वई, उन जे मथां 4 ॿारनि जो माउ जे मथां, माउ जो जेको सायो हो उन्हनि 4 ॿारनि जे मथां हलियो वियो आहे। जेको पीउ आहे उहो कातिल तौरु अंदरि बंदि आहे। त इन वक़्तु उहे ॿार चवंदे तमामु घणी तकलीफ़ थी थिए, लेकिन उहे ॿार माउ पीउ न आहिनि, उन्हनि जा उहे यतीम आहिनि। त कोशिशि इहा ई हुई कि ॿारनि सां वेही माण्हू थोरो दिलि जाइ करण जी कोशिशि करे। कुरतलैन जी माउ सां मुलाक़ात थी ऐं हुन जा लफ़्ज़ अञा ताईं मुंहिंजे दिमाग़ में हलनि था कि जहिड़े तौरु उन्हनि मुंहिंजी धीअ खे मारियो ओड़े तौरु हुनखे सज़ा मिले। असां सभिनी जी, सॼे पाकिस्तान जी, सॼे सिंध जी इहा ई असांजी डिमांड आहे कि जहिड़े तौरु उन कुरतुलैन सां तशद्दुद थियो आहे उन तौरु हुनखे बि सख़्त खां सख़्तु सज़ा मिले। उन खां पोइ अॼु वरी असांजो 5 बजे इंशाल्लाह असांजो ॿियो नेटवर्क आहे, सपोर्ट जे तौर ते ज़रूरु उन्हनि कुरतलैन जे घर वञिणो आहे। शैला शाह जो तव्हां हिते नालो वरितो, हर केस, हर नौइयत हिक ॿिए खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ आहे। जॾहिं शैला जो केस असां ॾिसूं था, इन में बि इन्हनि खे ॾुखियाई वरी थी FIR जे प्रोसेस में, ऐं इहो ई हो कि शहदादपुर में थिए, हिते थिए, किथे थिए, ऐं जीअं त हुनजी बॉडी उतां मिली ऐं तमामु घणी ख़राबु सूरत हाल में शैला जी बॉडी मिली। इन वक़्तु अपडेट्स इहे ई आहिनि कि FIR थी चुकी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट, कुरतुलैन जी पोस्टमार्टम पढ़ो, शैला शाह जी पोस्टमार्टम रिपोर्ट पढ़ो, मेडिकल रिपोर्ट, या तव्हां नूर जेको केस थियो आहे इस्लामाबाद में, तव्हां पढ़ी न सघंदव। असांखे असांजा जेको आहे न रूह असांजा परेशान थी विया आहिनि। असांखे सम्झ में नथो अचे कि कोई इंसान ॿिए इंसान जे मथां एॾो दर्दनाक तशद्दुद कीअं थो करे सघे। त इन्हनि जी जेके ख़ानदान आहिनि, फैमिलीज़ आहिनि, अगरि असां इन्हनि खे सब्र ॾे, ॾाढे ॾुखे वक़्त मां गुज़री रहिया आहिनि, इन वक़्तु उन्हनि खे असां सभिनी जी ज़रूरत आहे ऐं असांजी पूरी कोशिशि आहे कि पाण पंहिंजी सॼी सपोर्ट ॾियूं। शैला जे लाइ बि असां पंहिंजे ग्रुप में डिस्कस कयो आहे कि असां जल्दी इंशाल्लाह उनजे घर बि वेंदासीं, उनजे घर भातियुनि सां मिलंदासीं। इन वक़्तु असां पुलिस ऑफिशियल्स ऐं बाक़ी जेके माण्हू इन केस खे फॉलो करे रहिया आहिनि, असांजा फोकल पर्सन्स, टीम मेंबर्स, उन्हनि सां असां राब्ते में आहियूं। लेकिन घर वञी करे अञा शैला जी फैमिली सां मुलाक़ात न आहे थी, जेको इंशाल्लाह ज़रूरु जल्दी थींदी। ऐं जिते बि उनजी फैमिली अगरि मूंखे अॼु ॿुधी रही आहे त मां इहो ई चवणु चाहींदमि कि असां पूरे तौरु तव्हां सां गॾु बीठा आहियूं। तव्हांजी जेकी तकलीफ़ आहे उहा हर औरत जी तकलीफ़ आहे, हर घर जे नियाणे जी तकलीफ़ आहे। त जेतिरो अलाह साईं असांखे
कोई इज़त ॾिनी आहे, को अलाह साईं असांखे रुतबो ॾिनो आहे, को अलाह साईं असांखे ताक़त ॾिनी आहे, उहो सभु असांजी इन्हनि नियाणियुनि जे लाइ आहे, भेणुनि जे लाइ आहे। ऐं जेतिरो इन इंसाफ़ उन्हनि खे मिलंदो, उनखे इंश्योर कराईंदासीं, ओतिरो ई जेके ईंदड़ दौर में या ईंदड़ वक़्त में केसिस आहिनि या जेके मुजरिम जनम था वठनि, उन्हनि जी हौसला शिकनी थींदी। उहे जॾहिं सज़ाऊं मिलंदे ॾिसंदा, जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी कि औरत भी इंसान आहे, उनजे मथां मां ज़ुल्म ऐं तशद्दुद कयां थो त मूंखे सज़ा मिली सघे थी, त उनखे डपु ख़ौफ़ थींदो। अच्छा, सिंध में जेको आहे जेको कारोकारी जा वाक़िया आम थियनि पिया, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾाढे अफ़सोस सां इहो चवणो थो पए कि सिंध में अञा बि कारोकारी बस नाहे थी। अञा बि सिंध में कारोकारी जा वाक़ियात असां ॾिसूं था अचनि पिया। मां हींअर ई ॾिसां पई कि जेकमाबाद में सौतेली माउ खे पुटु मारे छॾियो आहे कारोकारी जे इल्ज़ाम में। पंहिंजी ज़ालुनि खे, भेणुनि खे, नियाणियुनि खे, इन जे पुठियां सिर्फ़ु इहो नाहे कि को किरदारु औरत जो ख़राबु आहे या कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाए मारे छॾणु, इन जे पुठियां हिननि जा मुफ़ादात आहिनि। कॾहिं जाइदाद आहे, लालच आहे पुठियां, कॾहिं ॿी शादी मुड़ुस खे करणी आहे, ज़ाल मां जान छॾाइणी आहे, कॾहिं कंहिंजो क़त्ल करे पाण अची था वञनि ऐं पोइ पंहिंजे पाण खे बचाइण लाइ नियाणी खे, भेण खे, माइरनि खे मारे था छॾनि, कि कारो था करे छॾनि, कि हे कारी कारो करे पाण पंहिंजी जान बचाइण जे लाइ। त इन जे पुठियां हिकिड़ी बीमार सोच आहे, इन जे पुठियां हिकिड़ी अहिड़ी वहशियाना सोच आहे जेकी औरत खे इंसान नथी सम्झे, उनखे इस्तेमालु थी करे पंहिंजे मुफ़ादात जे लाइ। मां जॾहिं बि कारोकारी जो थींदो आहे त मां इहो ई चवणु चाहींदमि कि घर जी 4 दीवारी जे अंदरि जेको क्राइम अगेंस्ट वुमेन थिए थो, औरतुनि जे ख़िलाफ़ु तशद्दुद, उन्हनि खे क़त्ल करणु थिए थो, इहो हिकिड़ो अहिड़ो जेको आहे क्राइम आहे कि जेको जॾहिं थी थो वञे तॾहिं घर जी 4 दीवारी मां ॻाल्हि ॿाहिरि अचे थी। ऐं काफ़ी त अनरिपोर्टेड आहिनि, उहे पूरे था छॾनि अंदरि ई, घरनि में ई पूरे था छॾनि, ख़बर ई नथी पए। लेकिन जेके वाक़ियात असांजे साम्हूं अचनि था, उभरी अचनि था, निकिरी असांजे साम्हूं अचनि था, उहे उन जे लाइ बि अगरि असां कुझु न कंदासीं त पोइ त औरत हमेशह खसारे में ई रहंदी। सिर्फ़ु कानून असांजा मज़बूत करणु, कानून ते कानून पास करणु, सिंध सभिनी खां वधीक औरतुनि जे लाइ कानून पास कया आहिनि बाक़ी सूबनि जे मुक़ाबले में, लेकिन इम्प्लीमेंटेशन एतिरी असांखे नज़र न पई अचे। सिर्फ़ु कानून पास करे छॾणु, फाइलुनि में बंदि करे छॾणु, इहो कमु न आहे। असांखे माण्हुनि खे ॿुधाइणु, इहे जेके ॻोठ आहिनि, कम्यूनिटीज़ आहिनि, जेके डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, इवन गवर्नमेंट डिपार्टमेंट्स बि, उन्हनि वटि एॾा फंड्स आहिनि, उहे हर महीने, हर ॿिए टे महीने अहिड़े क़िस्म जा सेशन्स, अहिड़ा कोई ॻोठनि में ॻाल्हि ॿोल, को कचहरियूं, को अहिड़ा जेको आहे कनि कि बाबा वञी करे ॻाल्हायो वञे, उन्हनि खे आसान ज़बान में ॿुधायो वञे कानून जे हवाले सां, ताकी को डपु उन्हनि खे कानून जो थिए, का इंसानियत उन्हनि जे अंदरि जागे। इन जे लाइ तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं असांजी कोशिशि आहे कि असां सिंध खे जेको औरतुनि जे ख़िलाफ़ु तशद्दुद थो थिए, जेके औरतुनि जे ख़िलाफ़ु ज़ुल्म आहे, उनखे कारोकारी करे मारणु, उनजे मथां तेज़ाब उछलणु, उन नंढपिण जूं शादियूं, इहो बि हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। इहे बि केसिस अक्सर असांखे रिपोर्ट थींदा आहिनि, त असांखे घणो कमु करण जी ज़रूरत आहे। अच्छा, तव्हांजे इन अरसे में तव्हां वटि को अहिड़ो जेको केस आयो जेको तव्हांखे यादगारु तव्हांजे लाइ हुजे, त माना हीअ ॾुखोईंदड़ हुजे ऐं यादगारु जेको तव्हांजे लाइ को हुजे? जॾहिं बि औरत सां जेको बि ज़ुल्म थियो आहे, उहे तमामु ॾुख ॾींदड़ केसिस आहिनि, लेकिन असां घणा केसिस डील कया आहिनि। जेकी मीडिया खे नज़र थो अचे, माण्हुनि खे नज़र थो अचे, उहे हाईलाइटेड केसिस नज़र था अचनि जेके साम्हूं अची था वञनि। असांखे उहे बि केसिस ख़बर आहिनि जेके औरतूं ॿाहिरि न अचणु चाहींदियूं आहिनि, जेके औरतूं बसि जेको आहे खुला वठी छॾी, अलॻि थी वई, उन जेकी ज़ुल्म ऐं तशद्दुद आहे उन मां इन तौरु ॿाहिरि निकिरी आई। हिकिड़ी मां वटि असां वटि हिकिड़ी ख़ातून आई हुई, उनखे पंहिंजी भेण जे पुट खे ई पंहिंजी धीअ ॾिनल हुई। हिकिड़ो त उन्हनि जो इहो जुर्म हो कि उन्हनि नंढपिण में उन मासूम ॿार जी शादी करे छॾी। उनजी उमिरि हूंदी कोई 15 साल जॾहिं उनजी शादी करे छॾियनि। जॾहिं 16 साल उमिरि थी त मूंसां मिली किथे ॿाहिरि कि अदी मां तव्हां सां ॻाल्हाइण थी चाहियां, मूंखे जेको असांजी धीअ जे लाइ जेको आहे उहो वठिणी आहे, खुला वठिणी आहे, सॼो प्रोसेस आहे।
पोइ असां NIC वग़ैरह घुरियो त कुझु बि न उन्हनि वटि। हिकिड़ो त इहो, ऐं ॿियो जॾहिं उनजी छोकिरी जी बॉडी ॾिठीसीं त उहो को नशा कंदो हो, त उहो हर राति उन छोकिरी खे पंहिंजे सिगरेट सां साड़ींदो हो। ऐं जॾहिं हुनखे चयो कि बाबा हाणे तव्हां हिन मथां एक्शन खणो, न बसि असां अलॻि थी वेंदासीं, असांखे को एक्शन न आहे खणो, मुंहिंजी भेण जो ई पुटु आहे। मतिलबु तव्हां हदि ॾिसो कि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था, फैमिलीज़ सां गॾु खणी करे उनखे लिकाइनि थियूं। त पोइ असां ऑब्वियसली मोटिवेट कयो, उन्हनि खे इनकरेज कयो, उनखे जेको आहे छोकिरी जो जवाबदेही आहिनि इहे फैमिली मेम्बर्स जेके नथा रिपोर्ट कनि। उन खां पोइ उनखे रिपोर्ट करायोसीं, इहो अॻियां प्रोसेस हलियो, कोर्टनि ताईं जेको आहे ॻाल्हि वई, उन छोकिरे खे सज़ा मिली जेको उनजे मथां पंहिंजी ज़ाल जे मथां तशद्दुद करण जी कोशिशि कई। त इन क़िस्म जा जेके वाक़ियात था अचनि, उन में नंढपिण जी जेकी शादियूं था कनि, इहो बि जुर्म आहे। उहो जेको माण्हू आहे उहो जंहिं तरीक़े सां ख़वातीन खे ट्रीट थो करे, इहो बि आहे। उनजे अलावा जेके नंढड़े ॿारनि सां जेके जिन्सी हरासा उन्हनि खे कयो थो वञे, नियाणियुनि खे, उहे जेके वाक़िया आहिनि उहे बि तमामु घणी तकलीफ़ ॾींदा आहिनि। छो जो मां काउंसलिंग कंदी आहियां उन्हनि ॿारड़ियुनि जी, ऐं उहे ॿारड़ियूं जॾहिं उहे ॿुधाईंदियूं आहिनि त उन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे कि उन्हनि सां जेको थियो आहे उहो थियो छा आहे ऐं कीअं थियो आहे। उहे मासूम ॿुधाए बि न सघंदियूं आहिनि। उहे पंहिंजे पाण खां सॼी आवाम खां, हर फ़र्द खां उन्हनि जो इहो सुवालु आहे कि उन्हनि सां ईअं छो थियो इन उमिरि में। त इहे जेके वाक़ियात आहिनि, इहे शयूं आहिनि, इलाही डिस्टर्ब बि कंदियूं आहिनि। लेकिन वरी हिम्मत करणी पवंदी आहे, वरी उथी बीहणो पवंदो आहे, वरी अॻियां वधिणो पवंदो आहे। छो जो अगरि जीअं असांजो जेको कमु आहे उहो इहो आहे कि जेको डिपार्टमेंट आहे असांजो, उनखे मज़बूत करणु, उन में कमु कंदड़ जेके असांजा पुलिस अहलकार ख़वातीन आहिनि, ॿिया आहिनि, उन्हनि खे वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल में जेके सर्विसिस प्रोवाइड था कनि, उन्हनि जी क्वालिटी खे वधीक बहितर करणु, ट्रेनर तौरु मां ट्रेनिंग्स कराईंदी आहियां। उनजे अलावा बि सॼे पाकिस्तान में डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स जी बि मां ट्रेनिंग कराईंदी आहियां, जेंडर सेंसिटाइज़ेशन जे लाइ, जेंडर बेस्ड वायलेंस ऐं डिफरेंट टॉपिक्स ते। त हाणे असांजो जेको मेन मक़सदु आहे उहो इहो ई आहे कि औरत चाहे रोड ते हुजे, चाहे घर जे अंदरि हुजे, पंहिंजे कमु कंदड़ जॻह में हुजे, ऐं सिर्फ़ु औरत न, नंढड़ा ॿारड़ा, असांजूं नियाणियूं जेके यंग गर्ल्स आहिनि, टीन एज गर्ल्स आहिनि, जेके स्कूल वेंदड़ आहिनि, कॉलेज वेंदड़ आहिनि, जेके असांजी ख़वातीन आहिनि, जेके जॉब कंदड़ आहिनि, असांजे घर में जेके घरूं ख़वातीन आहिनि, उहे, इन्हनि सभिनी जी प्रोटेक्शन, इन्हनि सभिनी जी सिक्योरिटी ऐं इन्हनि सभिनी जे राइट्स जे लाइ, ऐं गॾोगॾु जेके ख्वाजा सिरा आहिनि, उन्हनि सां जेके ज़ुल्म आहिनि, उन जे लाइ त असां वटि अल्फाज़ ई न आहिनि कि असां उन्हनि खे बयानु करे सघूं। उन्हनि में बि तव्हां ॾिसो कि उन्हनि जी शबी जेको आहे उहो औरत जी आहे। जॾहिं हुननि जी चाल ढाल ॻाल्हाइण ऐं उन्हनि जो जेको रूप धारियल आहे उहो औरत जहिड़ो आहे, त इन करे उन सां तशद्दुद थो थिए, इन करे उनखे हरासा कयो थो वञे, इन करे उनखे गार गंद करणु, उनखे इल ह्यूमन ट्रीटमेंट ॾिनी थी वञे। त औरत असांखे हर दौर में क्राइसिस में नज़र अचे थी, लेकिन असांजी पूरी कोशिशि आहे कि पंहिंजे इंस्टीट्यूशन्स खे बि मज़बूत करण जी कोशिशि कयूं, पंहिंजे तौर बि, पंहिंजी कैपेसिटी में बि रही करे इंसानी हक़नि लाइ, औरतुनि जे हक़नि लाइ, ॿारनि जे हक़नि जे लाइ, बल्कि मां चवंदमि कि जंहिंसां बि नाइंसाफ़ी थिए थी। असां सां कल्ह परीहं हिकिड़ो अदो मिलियो, उनजी साहुरनि उनजी ज़ाल खे उनखां अलॻि करे वरितो आहे, अलॻि था कराइणु चाहिनि। हे ॿई हिक ॿिए सां मुहबत कंदा आहिनि, पंहिंजी शादी खे कंटिन्यू अॻियां रखणु था चाहिनि। उन सां असां कॉन्टेक्ट कयो, असां हुनखे जवाबु न ॾिनो कि तूं मर्द आहीं ऐं असां तुंहिंजी का कंप्लेन एंटरटेन न कंदासीं। जेतिरो जिते हुनजी मदद करे सघियासीं उहा करणु। वॾी महिरबानी मैडम जी जेको आहे असां पंहिंजो टाइम कढी असांजे जेको आहे सो आया, ऐं औरतुनि जे लाइ इहो पैगाम ॾिनऊं त का बि औरत जेका जंहिंसां को मसइलो आहे उन जे लाइ प्रोटेक्शन सेल मौजूदु आहे, ऐं उते अची करे पंहिंजा मसाला बि हल कराए सघूं, बिल्कुलु बिना फीस जे। को बि जेको आहे उन सां का बि फीस वग़ैरह कलेक्ट न थींदी। नाज़रीन, नए महिमान सां प्रोग्राम में शामिलु थींदासीं। तेसिताईं ॾियो दिलदार बलाल खे इजाज़त।